वज़ीर आज़म शहबाज शरीफ गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे 79 इजलास खे ख़िताब करे रहियो आहे। वज़ीर आज़म पंहिंजे ख़िताब में इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि बाबति पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। फ़लस्तीन, लबनान ऐं कश्मीर जी मज़लूम अवाम जो केस दुनिया आॾो रखंदो। इस्लामोफोबिया ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जो मामलो बि उथारियो वेंदो। केतिरनि आलमी ऐं इलाइक़ाई मसइलनि ते पाकिस्तान जे नुक़्ते नज़र खे उजागर कंदो। आलमी अमन, सलामती ऐं ख़ुशहाली खे हथी वठाइण में गडियल क़ौमुनि जे किरदार जी हिमायत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि ॿितरफ़नि लाॻापनि जे समूरनि रुख़नि जो जाइज़ो वरितो। बहितर पॉलिसी लाॻापा वधीक मज़बूत करण सां गडियल फ़ाइदेमंद सहकार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वञियो। वज़ीर आज़म ग़ज़ा में फ़ौरी जंगबंदी, फ़लस्तीन ऐं लबनान ख़िलाफ़ जारी इसराइली जारियत जे ख़ात्मे जो मुतालबो कयो। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं ईरान विच में गडियल सहकार ऐं भाईवारी खे वधीक मज़बूत करण जो अज़म वरजायो वियो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में सियाहत जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त सियाहत क़ौमुनि खे ॻंढण जो हिकु ज़रियो आहे। पाकिस्तान में सियाहत जा केतिरा ई मौक़िया मौजूदु आहिनि। मुल्क में सुठा मंज़र, जबल, चोटियूं, रेगिस्तानी इलाइक़ा ऐं ख़ूबसूरत सामूंडी पटी आहे। पाकिस्तान जी हक़ीक़ी सियाहत खे उजागर करण जी ज़रूरत आहे। मीडिया सियाहत खे हथी वठाइण लाइ पंहिंजो हाकारी किरदार अदा करे। संगवाणी वेझो हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते ॿिनि ॼणनि खे अगवा करे पिया। गोस्पुर लिंक रोड वटां हथियारबंद सुई खां सखर वेंदड़ कार मां ॿिनि ॼणनि खे लाहे खणी पिया ऐं दोदापुर वेझो मलकाणी ऐं चाचड़ तकरार में ज़ख़्मी थियल वाटेड़ो निंगर फोर्ट। धुरियुनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल शाहज़ेब मीराली अस्पताल में दम ॾिनो। घर में कोहराम।